ॿिए पासे मुल्तान में बिलावल भुट्टो जो चवणु आहे त मुल्तान जी आवाम साबित करे छॾियो त सोभ पीपल्स पार्टी जी थींदी। असां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, अॼु मुल्क ॾुखियुनि हालतुनि में आहे। मुल्क खे पीपल्स पार्टी जी ज़रूरत आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त मुल्क में हिक पासे मुआशी बहरान ऐं ॿिए पासे दहशतगर्दी आहे। मुंहिंजो साथ ॾियो, मुल्क जा समूरा मसला हल कंदासीं। पाकिस्तान खे तरक़ी याफ़्ता ऐं खुशहाल बणाईंदासीं। नफ़रत ऐं विर्छ जी सियासत खे ख़त्म कंदासीं। ॿियनि सियासतदाननि खे मुल्क जे मसइलनि जी का बि ॻणती नाहे। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मुल्तान जी आवाम साबित करे छॾियो आहे त सोभ पीपल्स पार्टी जी थींदी। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त मूंखे आवाम जे मसइलनि जी ख़बर आहे। हिकु शख़्स चौथों भेरो वज़ीर आज़म थियण जी ख़ुशी में चूंड विढ़ी रहियो आहे। हैरान आहियां त चूंडूं वेझो आहिनि, पर नून लीग मंशूर जारी नाहे कयो। 8 फरवरी ते कामयाबी माणे हुकूमत ठाहींदासीं। नाज़रीन, मुल्तान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो आहे त अॼु मुल्क ॾुखियुनि हालतुनि में आहे। मुल्क खे पीपल्स पार्टी जी ज़रूरत आहे। मुल्क में हिक पासे मुआशी बहरान ऐं ॿिए पासे दहशतगर्दी आहे। मुंहिंजो साथ ॾियो, मुल्क जा समूरा मसइला हल कंदासीं। पाकिस्तान खे तरक़ी याफ़्ता ऐं खुशहाल बणाईंदासीं। नफ़रत ऐं विर्छ जी सियासत खे ख़त्म कंदासीं। ॿियनि सियासतदाननि खे मुल्क जे मसइलनि जी का बि ॻणती नाहे। मूंखे आवाम जे मसइलनि जी ख़बर आहे। हिकु शख़्स चौथों भेरो वज़ीर आज़म थियण जी ख़ुशीअ में चूंड विढ़ी रहियो आहे।